नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त पीरो वसण नौजवान इत्तेहाद मंजूर सिंधी, अब्दुल बासित सूमरो, ज़ाहिद फुल मोहब्बत शलबाणी, सदाम सिंधी जी अगवाणी में पीरो वसण खिरड़ा ऐं उनजे आसपास जे इलाइक़नि में गैस, बिजली, पानी, सेहत, तैलीम, रोड, रस्ता, डेरे सिस्टम समेत ॿियनि बुनियादी सहूलियतनि जी हौसलात लाइ तकजे MNA पीर सैयद फज़ल अली शाह जीलानी जी रिहाइशगाह खां नेशनल प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई है। इन मौके ते खिताब कंदे पीरो वसण ऐं उनजे आसपास जे रहवासिन बुनियादी सहूलियतनि खां महरूम बणियल तक जा चूंडियल नुमाइंदा वोट वठण बाद नज़र नथा अचनि। केतिरनि ई महीने खां असां एहतिजाज कंदा अचूं पिया, पर तक जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। इन्हनि चयो त जेकॾहिं असांजे ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम न कयूं वयूं त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।